मूंखे इहो ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त असीं दुबईअ में करे रहिया आहियूं पंहिंजो प्रोग्राम सिंधियत जी महक। हीअ असांजो 23हों साल आहे। लगातार हिननि सालनि में असां प्रोग्राम कंदा ई रहिया आहियूं। हिन साल असीं घुराए रहिया आहियूं हिंद मां पिंकी माइदासाणी खे ऐं सिंध मां अहमद मोगल खे। ॿई गॾिजी करे तव्हांजो मन विंदराईंदा पंहिंजनि गीतनि ऐं कलामनि सां। इन खां सवाइ चर्चनि जी चटणी असां घुराया आहिनि चर्चाई तव्हां लाइ ख़ासि सुनील ऐं रोशनी होतवानी, जेके पंहिंजे चर्चनि सां तव्हांखे खिलाए खिलाए खेरो करे छॾींदा। डांसिस त हूंदियूं ई। तव्हांखे हिन दफ़े इनैक्टमेंट ॾेखारींदासीं पंहिंजनि मशहूरु हस्तियुनि जी। ऐं इहो प्रोग्राम करे रहियो आहे असांजो भाउ हरीश कखवाणी विजन एकेडमी, जेको हलाए रहियो आहे। हिन में असीं तव्हांखे ॾेखारींदासीं दादा JP वासवाणी, प्रोफेसर राम पंजवाणी, प्रोफेसर पोपटी हीरानंदानी, हेमू कालाणी ऐं दादा मूरज मंगदाणीअ जे ॻाल्हियुनि खे इनैक्टमेंट ज़रिए। दादा मूरज असांजे सिंधी संगत जो रूहरवा चेयरमैन हो। त प्रोग्राम ते ज़रूरु अचिजो, सभिनी खे ॿुधाइजो। पासिस असांखां वठी वञिजो 3 ॾींहं अॻु में। पासिस खां सवाइ अंदरि अचणु मना आहे। 10 सालनि खां घटि ॿार कान अची सघंदा। सो तव्हीं जेको बि मिले तव्हांखे, जेको बि सिंधी आहे उनखे हिन प्रोग्राम बाबति ज़रूरु ॿुधायो, सिंधियत फैलायो, जीअं असांजी सिंधी ॿोली अञा बि अॻिते वधे। असांखे गॾिजी पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखणी आहे। त पोइ डायरी नोट करे छॾियो, 13 नवंबर सिंधियत जी महक शेख राशिद ऑडिटोरियम दुबईअ में। जय झूलेलाल।